इन वक्त असां प्रेस क्लब पीरसन जे अॻियां बीठा आहियूं जिते अली बरवाह ऐं मौजाई शाख जे पुछड़ी आबादगार 11 ॾींहंनि खां बुख हड़ताल कैंप खां एहतिजाजी रैली कढी शहर में शटर बंद हड़ताल करे प्रेस क्लब अॻियां पहुता आहिनि। अचो त हुन मौजूद आबादगार सां ॻाल्हि ॿोल कयूं। हालांकि अली बरवाह में तरे में थोरो पानी ॾेई असांखे धोखो ॾिनो वञे, असांजूं रैलियूं ऐं असांजा एहतिजाज ख़तमु कराया था वञनि, पर हाणे असां इहो अहद कयो आहे जेसीं ताईं अली बरवाह में मुसलसल पानी न ईंदो ऐं हिनखे पको कयो न वेंदो, जेसीं ताईं पुछड़ी जे हर हिकु वाटर ताईं पानी न ईंदो, एसीं ताईं हे असांजा एहतिजाज क़ाइमु रहंदा। असांजा ट्यूबवेलनि जा पानी कमज़ोर थी विया आहिनि ऐं ख़ुदारा असां ते रहम कयो। कंहिं बि सियासी ऐं चूंडियल नुमाइंदे उन सां गॾु आला इख्तियारनि मां सरकारी मुलाज़िमनि या आबपाशी खाते जे कंहिं बि हिननि सां जेको आहे सो राब्तो नाहे कयो। पर पुछड़ी वारनि सां असां पीर वसण दुकानदार एसोसिएशन जेसि ताईं अली बरवाह पुछड़े ताईं पाणी न पहुचंदो तेसिताईं गॾु आहियूं, गॾु रहंदासीं। कैमरामैन रियाज़ हुसैन सां गुलाम मुर्तज़ा जमाली, सिंध टीवी न्यूज़, पीरोसा।